अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं लाइव स्टूडेंट तव्हां सां गॾु हाणे पहिरियों वारो लेक्चर जेको असांजो हुयो उहो क्लासिकल शाइरीअ मंझां असांजे पहिरें शाइर काज़ी कादन ते हुयो। उन्हनि मां ॿ ॿिया शाइर जेके हिन विच में अचनि था, असां उन्हनि ते मुफ़सिल नंढिड़ो लेक्चर 2 या 3 मिंट जो अलॻि सां ठाहींदासीं। हाणे असां अचूं था शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे ते। शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे ते इन जे करे असां अचूं त सभ खां वधीक कमु इन ते थियो आहे। जेकॾहिं शाह लतीफ़ खां पोइ घणो कमु थियो आहे त उहो शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे ते थियो आहे। हाणे असांखे शाह करीम जी शाइरीअ ते नाहे वञिणो, उनजी ज़िंदगी हालात ते न वञिणो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तय इहो करिणो आहे त हींअर ताईं शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जी ज़िंदगीअ ते कमु कहिड़ो थियो आहे। यानी कि उन्हनि जा रिसाला कंहिं तरतीब ॾिना आहिनि, यानी कि जेको तहक़ीक़ी कमु थियो आहे उहो कहिड़ो थियो आहे, कंहिं रिसाला तरतीब ॾिना आहिनि, कॾहिं ॾिना आहिनि ऐं उनजी नोइयत कहिड़ी रही आहे। छाकाणि सभ खां पहिरियों जॾहिं ॾिठो वियो आहे त शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे खे काज़ी कादन खां अॻु सिंधी क्लासिकी शाइरीअ जो पहिरियों शाइर मञियो वेंदो हुयो, जंहिंजे करे खेसि सिंधी ॿोलीअ जो चासर कोन चयो वियो आहे। जेफरी चासर सिंधी ॿोलीअ जो जेफरी चासर कोन चयो, जीअं हू क्लासिकी शाइरी जी बुनियाद विझंदड़ हुयो, हिन खे बुनियाद विझंदड़ चयो वियो आहे। ऐं इन खां अलावा हिन शाइर खे सिंधी ॿोलीअ जो घाव तारो कोन चयो वियो आहे। मां इन करे वफ़ात ऐं पैदाइश कोन ॿुधाई आहे, जो सभिनी खे ख़बर आहे ऐं मुंहिंजे ॿिनि लेक्चर्स में ॿुधाए चुको आहियां, तंहिंजे करे मां हिन ते न ॿुधायो आहे। हाणे जीअं जीअं वक़्तु गुज़रियो त तहक़ीक़ सां गॾोगॾु असांखे नवां नवां मफ़रूज़ा साम्हूं आया ऐं नवां नवां जेको आहे सो किताब साम्हूं आया। जीअं वक़्तु गुज़रंदो वियो उन ते अञा वधीक तहक़ीक़ थी। सभ खां पहिरियों जेको असांखे शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जो कलाम मिले थो, उहो संदसि मुरीद मियां मोहम्मद रज़ा वटां मिले थो, जंहिं बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन फारसी ॿोलीअ में लिखियो। बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन कहिड़ी ॿोलीअ में लिखियो? फारसी ॿोलीअ में लिखियो आहे। हाणे इन मुतालिक़ ॿ अलॻि राया आहिनि, बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन। डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद कोटो चए थो त शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जी वफ़ात खां 6 साल पोइ लिखियो वियो। ठीकु आहे, जॾहिं त डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेद जी तहक़ीक़ मूजिबि शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जी वफ़ात खां 3 साल पोइ बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन लिखियो वियो आहे। इहो त हिकिड़ो थियो पंहिंजी जॻह ते। इन खां अलावा शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जो सभ खां पहिरियों ज़िक्र असांखे कहिड़ी किताब में मिले थो? शाह तोहफ़तुल कलाम जेको किताब आहे मीर अली शेर कानिअ ठटवीअ जो, असांखे सभ खां पहिरियों ज़िक्र उन में मिले थो। ठीकु आहे, तमामु घणो वक़्तु गुज़री वियो, लॻभॻि पोणा 200 साल पोइ बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन जो मंज़ूम सिंधी तर्जुमो थियो। मोहम्मद मलूक बामण उन जो मंज़ूम तर्जुमो कयो ऐं उन खां पोइ जीअं अॻिते कमु हलंदो रहियो त उन ते अञा वधीक तहक़ीक़ थी। सिंधी ॿोलीअ जे सरमोर लेखक अदीब आलिम मिर्ज़ा कलीच बेग सभ खां पहिरियों शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जो रिसालो जोड़ियो, जंहिंखे रिसाले करीमी चयो वञे थो। रिसाले करीमी जेको 1904 ईस्वीअ में हैदराबाद जी केसरिया प्रेस मां छपियो। हैदराबाद जी केसरिया प्रेस आहे, उन मंझां छपियो ऐं उन में हुन टोटल 107 बेत ॾिना, जेके हुया उन में 7 सिंधी जा बेत, 7 बेत धारिया हिंदी जा, ऐं उन खां अलावा शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जा पंहिंजा 94 बेत जेके आहिनि उन्हनि खे शामिल कयो आहे। अॻिते तहक़ीक़ थी, जॾहिं अॻिते वक़्तु गुज़रियो त तहक़ीक़ में 2 क़दम अॻिते डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद कोटो हुयो, शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद कोटो। उन हिकु भेरो ॿीहर अञा वधीक सुहिणे नमूने तहक़ीक़ कई ऐं उन तहक़ीक़ में इहो ॼाणायो त शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जे रिसाले में जेके बि
बेट आहिनि उन में ॾिसणी उनजी माना ऐं उनजी सम्झाणी कुल ॾिनी आहे जंहिंजे करे उनखे अञा वधीक जेको आहे सो अहमियत मिली आहे ऐं उहो वधीक मुस्तनिद मञियो वियो आहे बनिस्बत मिर्ज़ा कलीज बेग वारे रिसाले करीमीअ जे। इन करे उनखे उनजो नालो ई रखियो शाह करीम बुल्ड़ीअ वारे जो कलाम। शाह करीम बुल्ड़ीअ वारे जो कलाम जेको हुन ईस्वी 1937 में तहक़ीक़ करे छपरायो। वक़्तु हलियो उते इहो कलाम इते रहियो ऐं मिर्ज़ा कलीज बेग वारो कलाम उते रहियो। सिंधी शोबे पारां हिकु अलॻि सां नंढिड़ो ॿिन्ही किताबनि जी मदद सां शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जे लाइ रिसालो छपरायो वियो जेको मीर मोहम्मद निज़ामाणीअ छपियो 1963 में। ऐं उन खां पोइ शाह करीम जो कलाम मेमन अब्दुल मजीद सिंधीअ पिणु जेको आहे सो छपरायो आहे जेको असां वटि मौजूदु आहे। अॻिते हलूं था जीअं त इन जो कलाम वरी जेको आहे सो तर्जुमो थिया नसरी तर्जुमो थियो नज़म में तर्जुमो थियो उर्दू में उहो डॉक्टर नजमुल इस्लाम आहे उन तर्जुमो कयो आहे 1987 में जेको सिंधाला जी पारां छपरायो वियो आहे। सिंधी चवंदासीं त जेको शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जो कलाम जेको उर्दू में तर्जुमो थियो नज़म तोड़े नसर में उहो डॉक्टर नजमुल इस्लाम कयो आहे। शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे जी शाइरीअ जो या कलाम जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो पिणु थियो आहे जेको डॉक्टर मोतीलाल जोतवाणीअ दिल्लीअ मां छपरायो ऐं उते कयो आहे। इन सॼे कम खे सहेड़े हिकु दफ़ो ॿीहर जॾहिं अञा वधीक तहक़ीक़ थी डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरे तहक़ीक़ सां तसहीह सां पुराणा जेको बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन आहे उन्हनि जो तस्वीरूं कढी उन समेत जेको आहे सो उनजे कौलनि जो मक़ालनि जो मुकमल जेको आहे सो हिकु भेरो ॿीहर ईस्वी 2002 में उनखे तहक़ीक़ करे ॿीहर बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन छपरायो आहे। इन खां अलावा ॿियनि केतिरनि ई आलिमनि अदीबनि शाह अब्दुल करीम बुल्ड़ीअ वारे ते जेको आहे सो मक़ाला लिखिया आहिनि ऐं उन मक़ालनि में पंहिंजी सिंधी अदब जी तारीख़ या सिंधी क्लासिकल शाइरी जेका आहे उन तारीख़ खे समोइण जी कोशिशि कई आहे। इंशाअल्लाह असां हिन ई मौज़ूअ ते यानी कि शाइरीअ ते हुन कहिड़े क़िस्म जी शाइरी कई ऐं कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया पहिरियों बि मुंहिंजा लेक्चर मौजूदु आहिनि। इन खां वधीक असां अॻिते वधीक वरी हलंदासीं ऐं उन में साबित कंदासीं या जेको वाज़े कंदासीं त शाह अब्दुल करीम बुल्ड़ी वारे खे सिंधी ॿोलीअ जो क्लासिकी शाइर या सिंधी ॿोली जो ज़ैफ़ जास रिहा उतारो छो चयो वेंदो आहे। उन वक़्तु